बाबा तू जगह दे कागज खणी कोन आई ए चोरी चरी थी या मका तो कम कोड़ तो करेस पहले तो बुध अरे 5 लाख रुपया मामे वारा मुका वापस वठिया पकड़ रे ले तू जो मुका काज वापस वठ दी चरी बाबा मुझो कम वठना वापस निष्ठा बाबा मां कसम खणी थी चवाई त जगह या कागज पर वापस कर न त खादे में जहर नहीं पूरो करे छंदी सही जहर अरे छोरी या तो साजी खानदानी रस्म जहर डेड़ो या तू असा ते इस्तेमाल न कजाए यार बाबा तू पान दा गड मुझो भी सिर खड़ाई दे जगह जा कागज वापस कर दिए के बाबा जका या दीन वारी जगह न मुने जी लिखराई कराए पंहिंजे नाले ते रजिस्ट्री कराए छॾिया हाणे इहा जगह मुंहिंजी आहे बाबा भले इहो दीन वारा पंहिंजे घर में 2-3 ॾींहं महिमान तौरु रहिया पिया हुजनि भले वेठा पंहिंजे पुट जी मौत ते रन केॾे रोई रोई वीचारा थकिजी पवंदा पोइ मोचड़ा हणे तड़े कढंदसि नी जाइड़ो आहे डिज मुआ डिज खुदा जे अज़ाब खां डिज ओ अम्मा हिन अज़ाब खां वधीक ॿियो कहिड़ो अज़ाब ईंदुसि हाँ हथ बंदि रख यार बाबा तुझी त कावड़ हर वक्त मुझे मथा है ना अम्मा मां सच थी चवां जे जगह या कागज वापस न थिया त बाबो पूरो हूंदई पंहिंजे पीउ खे मार दे हाथ हाथ बाबा ॾे त ख़बर तो असांखे कॾहिं पंहिंजो औलाद सम्झां जे तोखे मारण में असांखे गुनाह थींदो मां तव्हांखे पहिरियों दफ़ो हिते थो ॾिसां अॻु में त तव्हां नज़र ई न आया हो हिते असां माल जा वापारी आहियूं 2-3 दफ़ा तव्हांजे ॻोठां में माल वरितो आहे असां तव्हांखे पहिरियों चकर पिया ॾिसूं बाक़ी तव्हांजे सौट सावल सां 2-3 चकर मुलाक़ात कई आहे ऐं उहो ॾाढो इंसानु बहितरीनु आहे तव्हां हिते भला कीअं मां त कम सां पियो वञा पहिरियां ॻोठ था हलूं ओताक ते वेही मानी टिकी खाई पोइ था कचहरी कयूं इहा तकलीफ़ तव्हांखे कोन ॾींदुसि असांखे का तकलीफ़ न आहे पर तव्हां हलो हली ओताक ते वेहो थकावट लाहियो मानी टुकुर खाओ ईअं असीं तव्हांखे कीअं छॾींदासीं महिमान नवाज़ी असां सिंधियुनि जो वड़ आहे हाणे छॾ खणी ज़िद खे अच त हलूं ठीकु आहे त पोइ हलो हैदर जो कुझु सोच सांवल जेका मूं ख़बर ॿुधी आहे न जाबिर हैदर जे पोयों पंहिंजा माण्हू बचे छॾिया आहिनि सही तो चई वारस जाबर पंहिंजे सौट सिकू जे पलांद लाइ हैदर खे फासाइण जी कोशिश कंदो ऐं हुनजे पोयां लामारा बि ॾींदो पर यार इहा ॻाल्हि हाणे हैदर खे केरु सम्झे जॾहिं फासंदो न असांखे हुनजे पोयां ई भॼणो पवंदो वारस हैदर कॾहिं फासंदो त कोन पर जेकॾहिं फासी वियो न ऐं जाबर जे वर चढ़ी वियो त उहो सिधी गोली सीने वारी हणंदुसि मुड़ंदो कोन तॾहिं त चवां थो हैदर खे ॻोल्हे वापसि वठी अचो यार मां त हाणे हैदर जे पोयां ठुप न रुलंदुसि ऐं ॻाल्हि अथई चिटी तुंहिंजो यार आहे तूं वञी ॻोल्हीसि दॿाई थो वठी अचीसि ऐं चवीसि त वञी दीनू वारनि खां तॾो बख़्शराए अचे कुझु गुनाहनि जो बार खुलनि था हल्को थींदुसि सांवल ख़ान मां कोशिशि कयां थो पर मूंखे लॻे नथो त हू मुंहिंजी ॻाल्हि मञींदो जमाल तूं महिमान खे वठी ओताक ते हल मां घरां मानी कराए जल्दी थो अचां ठीकु आहे कमाल असां ओताक ते हलूं था पर मानी यार थोरी तकड़ी कराए अचां छो जो महिमान खे थोरी तकड़ आहे ठीकु आहे तव्हां वियो ओताक ते मां जल्दी थो अचां हेलो हलो जाबिर कर ख़बर कमाल तोहारे दुश्मन हैदर खे ओताक ते वठी आया हूं दावत खाराइण हा हा दावत कई अथवसि त दावत सुठे नमूने सां खाराइजोसि दावत में का बि कसर न छॾिजोसि जीअं ख़बर पएसि त असां सिंधी केतिरा महिमान नवाज़ आहियूं मानियूं टिकियूं खाराए पोइ उन खां बाद में ॿाहिरि वठी अचोसि
त मां बि हेॾां निकिरां थो। जेतिरे कलाक खनि लॻी वेंदो। ठीकु आहे, मूंखे बि कलाक ॾेढ लॻी वेंदो। छोरे कंहिंखे फ़ोन कयां त गाॾी काहे चए मां वरी को पंधु होसीं ताईं पुॼी सघंदुसि या। ठीकु आहे, जल्दी अचण जी कजांइ, छो त महिमान खे घणो इंतज़ारु नाहे कराइणो। छोरो गाॾी काहे चए त मां ईंदुसि न। छा इहो छोरो हैदर तव्हां खां तकिड़ो भॼी वेंदो छा? सोराब जाबर बि दुआ घुरी वियो ऐं रेस चाकर खां बि ठा करे छॾियो। हाणे तूं इहो ॿुधा त रेस जे मथां हमिलो कंहिं कयो? कमदार, मूंखां वधीक त वेझो रेस खे तूं आहीं। इहा तोखे ख़बर हूंदी त रेस जो शक कंहिंजे मथां आहे। यार सोराब, रेस सफ़ा ख़ामोशी कयो वेठो आहे ऐं ज़बान ई नथो खोले। पोइ मूंखे कहिड़ी ख़बर पवंदी त रेस जो कंहिंजे मथां शक आहे? कमदार, पोइ इहा जांच असां ॿिन्ही खे करणी पवंदी। इहा जांच असांखे करणी पवंदी, असांखे ई दुश्मन ॻोल्हणा पवंदा। पोइ कमदार अंब ॾींदो दुश्मन खे ॾंब जो खंब खंब थी वेंदा। हेलो जी डॉक्टर साहब, तव्हांजो नंबर सेव आहे। जल्दी ॿुधायो डॉक्टर साहब, छा थियो? ठीकु आहे डॉक्टर साहब, मां सुबुह जो अचां थो। कोमल, तव्हांजा कदम हिन घर में मुबारक साबित थिया आहिनि। मुंहिंजो भाउ रावल सालनि खां वठी कोमा में हुयो ऐं मूं सभिनी खे इहो ई ॿुधायो हुयो त मुंहिंजो भाउ मरी चुको आहे। पर अॼु तुंहिंजे अचण खां पोइ मूंखे फ़ोन आई आहे डॉक्टर जी। डॉक्टर मूंखे इहा ख़ुशख़बरी न त मुंहिंजो भाउ कोमा मां होश में अची वियो आहे ऐं मां सुभाणे जॾहिं असां सतावड़े था थी ईंदासीं पोइ पंहिंजे भाउ खे वठण जे लाइ वेंदासीं। रावल खान जी नई ज़िंदगी तव्हांखे मुबारक हुजे। हलो सांवल, वारो सोट हैदर मुंहिंजे कब्ज़े में अथई। जबर जॾहिं हैदर खे कुझु बि थियो मुंहिंजे वार खे बि तओ आयो त यादि रख, मां तोखे चीरे फाड़े छॾींदुसि। ये हरू भरू जूं फूकियूं ऐं ड्राड़ू न हण। मां तुंहिंजो पाणी कछे वेठो आहियां। सुठो हिन में थी त पंहिंजे सोट जी क़बर खोटराए छॾ ऐं कचूं सिरूं मिलनि ई न मिलनि तकड़ में उहे बि लाराए छॾ। जबर मुंहिंजे सौट खे कुझु बि न थियणु घुरिजे। अरे रे, ही जॾहिं मुंहिंजे सौट खे मारे सघे थो, छा आहे मुंहिंजी पुफी जो पुटु जो मां हिनखे बख़्श कंदुसि? इहा ग़लती न कजांइ जबर, इहा ग़लती न कजांइ, छो त हज़ारे ग़लतियूं कई तूं उन्हनि मां बची वई। जेकॾहिं हाणे इहा ग़लती कयई कोन बचंदे। जबर न बचंदे पोइ तूं। जी इहा ॻाल्हि आहे न, ॾिसां त तूं केॾो कंधा रही। ॿिनि ॾींहंनि जे अंदरि जे बचाए सघी त पंहिंजे सोट खे बचाए वठिजांइ, जन त 3 ॾींहं तुंहिंजे सोट जो लाश तोॾे रवानो करे मोकिले छॾींदुसि, पार्सल करे मोकिलींदुसि।
वॾो कमिणो यार बाबा शेरल ऐं मुराद मुंहिंजो जीअं ई जजाल करे छॾियो आहे। इहो शेरल ऐं इहो मुराद डंडा खणी बीठा आहिनि। हा अड़े आदा मूंखे न ॾे, हिन माणे वाछिर खे ॾे। ये जेके ॿ पुट अथसि न, वापारीअ जा पुट, इहे दादुला आहिनि माणे जा आहिनि, मुंहिंजा कोन्हनि। बाबा पराया पैसा हराम जा न आहिनि। जे तव्हां खाईंदो ऐं तव्हांखे माण्हू बशकी करे छॾींदा। जॾहिं हिन जूं ॼंघूं ॿाहूं भञी खट भेड़ो कंदा न, तॾहिं ही पैसा परा वापसि कंदा। वापसि हिकिड़ो रुपयो बि कोन मिलंदो। जिथे दाणो अथनि न वॼींदा आहिनि, चारई दरवाज़ा खुलिया पिया अथनि, कोर्ट बि अथनि, थाणा बि अथनि, ज़मींदार बि वेठा अथनि, मोकल अथनि मुंहिंजी, पैसा था मूंखां वापसि वठनि। ओ यार बाबा तोखे त कुझु कान था चवनि, पादर त रुगो मां थो खावां न। यार बाबा हाणे मुंहिंजो सोच त हाणे मुंहिंजो छा थींदो? ही मुर्गी पंहिंजो सोचींदो, ॿिए कंहिंजो बि कोन सोचींदो। बाक़ी हिननि खे खाराए प्यारे तो जवान कयो, वत मां गिरहो कढी ॾींदी आहे न। बाबा अलाए केतिरा यतीम ॿार खाई पी जवान थी वेंदा आहिनि। इन पेट खणाइण सां तुंहिंजा फर्ज़ पूरा त कोन था थियनि। अय मां हिन मोए कॾहिं अलाह जा फर्ज़ पूरा कोन कया आहिनि, कॾहिं मस्जिद जो मुंहुं कोन ॾिठो अथई त ही निभागो औलाद जा कहिड़ा फर्ज़ पूरा कंदो? बड़े तारा गोल तारा। यार बाबा हाणे इहे तारा तारा छॾ, अम्मा सही थी चवई। कोमल मां उतां के थो हलां, शाम जो तूं तयारु रहिजांइ, तुंहिंजे बीअ जी तरफ़ हलंदासीं। जी मां तयारु रहंदसि। सोरठ मुंहिंजे ई कोमल जे हिन रिश्ते खे तूं क़बूल करे छॾ, ख़ुशि रहंदी। कोमल तोखे बि मां इहा ई नसीहत कयां थो त तव्हां ॿई पाण में साहेड़ियुनि जीअं रहो। अॼु खां पोइ तव्हांजे विच में नफ़रत खे न ॾिसां मां, ॿई हिक ॿिए सां प्यार मोहबत सां रहो। जेकॾहिं हिक ॿिए सां साड़ हसद सां रहंदो त ॿिन्ही जो जीअण हराम थी वेंदो। मूं तरफ़ खां तव्हांखे का बि शिकायत न मिलंदी। जे इज़त बराबरि मिलंदी त पोइ मां छो मसला कंदमि साईं। मुंहिंजी नज़र में ॿई बराबरि आहियो, न का हेठि न का मथे। ॿिन्ही जी इज़त बि हिकु जेतिरी कंदो आहियां ऐं ॿिन्ही सां मोहबत बि सेरी कंदो आहियां। हाणे मां मूंखे त तोसां गॾु रहण में को बि एतिराज़ न हूंदो। जेकॾहिं तोखे एतिराज़ न आहे त मूंखे एतिराज़ आहे, पर तॾहिं बि मां कुझु करे त नथी सघां। ऐं नहीं वरी को तुंहिंजे मथां फ़र्क़ु पवण वारो आहे। ॾिठी न वारसो, आख़िर हैदर न मुड़ियो, पाण सां गॾु असांखे बाज़ाब में वेठा आहिनि। इहो जाबर एॾो काफ़र आहे जो ज़रे जी रिआयत बि न कंदुसि, मुड़ंदो ई कोन। सावल खान, जाबर जी क़ैद मां हैदर खे हर हाल में छॾाइणो पवंदो। यार वारस छॾायूं बि तॾहिं न जॾहिं का ख़बर पवे त हैदर खे हुन क़ैद करे रखियो किथे आहे। हैदर खे ॻोल्हणु ॾाढो मुश्किल आहे, हुननि जे ठिकाणनि जी असांखे ख़बर कोन पवंदी। वारस जेकॾहिं जाबर जे सालनि खे असां ॿधी हिते खणी अचूं न, पोइ थी सघे थो त जाबर हैदर मां हथ कढंदो। मूंखे लॻे नथो त हू सालनि खे बचाइण लाइ हैदर मां हथ कढंदो। मञा थो त जाबर खे कंहिंजी परवाह न आहे वारस, पर वरी बि असां पंहिंजी कोशिशि त करे ॾिसूं। वॾा हल त हलूं, जाबर जे सालनि खे ॿधी हिते खणी था अचूं। जेकर हुनखे अहसासु हूंदो न सालनि जो, त पोइ हैदर मां हथ करे छॾींदो। थी सघे थो त हुननि खे जाबर जे कीअं ठिकाणे जी ख़बर हुजे। हैदर, सिकू खे मारण खां पहिरीं तो इहो कोन सोचियो हुनजो सोट जाबर अञा ज़िंदा आहे, जेको तोखे कतई कोन छॾींदो। सिकू जी मौत जो मूंखे ॾुख आहे जाबिर, पर हितां जॾहिं बि आज़ादु थियुसि त तोखे मारींदुसि, को बि ॾुख कोन थींदो। मुंहिंजे मारण लाइ घणनि ई ख़्वाब ॾिठा आहिनि, पर मां तव्हां खां सोलो कोन बनो। पोइ मारे छॾ जाबिर, सिकू जे पलांद में मूंखे मारे छॾ। तो छा सम्झो आहे, तो हितां ज़िंदा वेंदे? या मूंखे बि ख़बर आहे त तो जहिड़े ज़ालिम खां हितां बचणु नामुमकिन आहे, पर जेकर हितां बची निकितुसि त मुंहिंजो ॿियो शिकार तूं हूंदई। जाबर जे शिकार करण में घणा ई मरी खपी विया। हा, बाक़ी तूं चोरी छपी रांभूटो हणी सघीं थो मूंखे, ॿियो कुझु बि नथो करे। ॿिनि ॾींहंनि जे अंदरि पंहिंजे गुनाहनि जो कफ़ारो अदा कर, न त 3 ॾींहं तुंहिंजो लाश तुंहिंजे वारसनि में पार्सल करे मोकिलींदुसि।
सोट सुठो थियो जो तूं अची मां त तोॾे पिया आयसि। हिकु ख़ुशख़बरी आहे, अदा रावल खान खे होश अची वियो आहे। राति अकबर खान खां थी अचूं, सुभाणे सुबुह जो अदा ॾे हलंदासीं हुनखे वठण जे लाइ। सोट रावल खे त नई ज़िंदगी मिली आहे, असां त हुनखे मोह साए छॾियोसीं। हा सोट, डॉक्टरनि बि इहो ई चयो त ईअं सम्झो त अदा रावल खान ज़िंदा लाश आहे, बचण जी उमेद न आहे। इन ई करे मूं सभिनी खे इहो ई ॿुधाए छॾियो हिते त अदा रावल खान हिन दुनिया में न आहे। सोट भला रावल खान जे ज़िंदा हुअण जी ख़बर ॿियो कंहिंखे आहे? अदा रावल जे ज़िंदा हुजण जी ॻाल्हि असां टिनि जे विच में आहे, ॿ असां ऐं टी कोमल। मां चाहियां थो त कंहिं चौथे खे ख़बर न पवे जेसीं ताईं अदा रावल खे असां हिते घर वापसि वठी नथा अचूं। न सोट, तव्हां दिलजाए कयो, इहा ख़बर ॿिए कंहिंखे बि कोन पवंदी। सोट राति सतावड़दा थी मोटी ईंदासीं, पोइ सुभाणे सुबुह जो सवेर निकिरी हलंदासीं। छोकिरी खे राज़ी कर, राज़ी करीसि। अछो मथो थी वियो अथसि, अञा बि घर में विहारे वेठी आहीं। रुंडो हिन जी सॼी उमिरि शादी कोन कराईंदो, हिकिड़े हंधा पैसा वठी खाई वेंदो, वरी ॿिए हंधनि जी शादी कराईंदो। सभिनीनि खे फुरींदो ऐं खाईंदो रहंदो, पर हिन जी शादी कंहिंसां बि कोन कराईंदो। मां बाबा जो वक़्तु पूरो थी वियो आहे, हाणे मां पंहिंजो ख़ुदि मुख्तियार आहियां। जिथे बि मां मूंखे मुनासिब लॻो न उते मां पाण ॻाल्हाए मां पाण शादी करे छॾंदसि। अदा हाणे लिख लछण छोरीअ जा, ही पंहिंजो रिश्तो पाण कंदी। अदी जेकॾहिं माउ पीउ पंहिंजो फ़र्ज़ु न निभाईंदा त पोइ लाज़मी औलाद पंहिंजो हथ पेर त हणंदो न। मां त मुराद सां अॼु बि हिन जी शादी करण लाइ तयारु आहियां। जेकॾहिं तव्हां मुराद सां मुंहिंजो निकाह करायो न त हैदर उनखे बंदूक खणी मारे छॾींदो। हैदर खे असीं पाण मोड़ींदासीं, रुगो तूं पंहिंजो राज़ पोइ ॾेखार। मुंहिंजो मुराद सां शादी करण जो को बि इरादो न आहे मामा। अकबर खान, मां तव्हांजे हिन जुरत ऐं सबुर खे सलाम थो कयां। ऐं हिन सदमे मां निकिरणु एॾो वॾो आसान कोन। मंसूर खान, मां हिन हादसे खां पोइ घणो बदिलिजी पियो आहियां। मुंहिंजे सोचण जो, मुंहिंजे सम्झण जो अंदाज़ बदिलिजी पियो आहे। अॻे जेको सोचींदो हुउसि उहो ज़बान ते आणींदो हुउसि, ऐं हाणे जेको सोचे रखियो आहे या सोचियां थो उहो ज़बान ते कोन आणे थी। हाणे जेको कुझु थींदो तव्हां अखियुनि सां त ॾिसंदो, पर हुनजो ज़िक्र ज़बान ते कोन हूंदो। इहा त वरी वॾी ॻाल्हि थी हुई। हिन मक़सद तव्हां खां पुछण बि अजायो आहे त तव्हां छा करण वारा आहियो? हा मंसूर, मुंहिंजा सोचियल इरादा मुंहिंजी दिलि में ई दफ़न थींदा था वञनि। हाणे उहे तॾहिं पूरा थींदा जॾहिं कुझु करे ॾेखारींदुसि। तॾहिं त बाबल साईं हाणे कमदार अंब खे बि तव्हां मां खोप थियणु लॻो आहे। अॻे दड़को ॾेई वठंदा हुओ, हाणे वरी ख़ामोश आहियो। बाबल साईं मूंखे त हाणे खोप थी पियो आहे त दड़के वारी जाइ ते हाणे मूंखे गोली न ठोकियो। हिन में को शक बि न सम्झजांइ कमदार। कमदार, हो तार गोली हणई या न हणई, पर जेकॾहिं मूंखे वारो मिलियो न, मां कोन छॾींदो साईं। कुझु मसइला हल थी विया आहिनि ऐं कुझु मसइला आहिस्ते आहिस्ते हल थी। हाणे जेको कुझु कंदुसि न उहो तव्हां ॾिसंदव ज़रूरु, पर हुनजी ज़िक्र ज़बान ते कोन हो। बची वियासीं,
असां कीअं बचियासीं? बची तो हो विया असां खां, न त अॼु ख़तम थी वञनि हा। ॻाल्हि सही थो करीं अदा खेरा, ही चटणी करे छॾियां न चटणी। मां अलाए छा करे छॾिया पर उहो मां न सोचियो हींअर त मुंहं ते चलनि त वरी सिजाए हलूं अञा जो तार अड़े रे तोखे बि तारफ़ करायां पंहिंजो? न न मां तोखे सुञाणा बाबा, तोखे पूरो ॻोठ सुञाणे। सावल खान सावल खान। हाणे इहो ॿुधायो जाबर किथे आहे? जाबर ये असांखे ख़बर ई न आहे। सभु ख़बर अथसि सावल खान, सभु ख़बर अथसि। तूं मुंहिंजो भाउ आहीं या दुश्मनी? मां कंहिं बि कूड़े जो भाउ न आहियां। सच ॻाल्हाईंदे त मां तुंहिंजो साथ ॾींदुसि। अड़े रे आख़िरी चक्कर थो पुछां, ॿीहर तव्हां ॿिन्ही खां को बि सवाल जवाब न कंदुसि। ॿुधायो जाबर किथे आहे? अदा ओ भाउ सुकून सां पुछ, मारण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हेॾां इस्त्री करे छॾी, ईअं न कर भाउ, इज़त सां पुछ। ॿुधायूं था तूं ई ॿुधाईंदे पर पादरनि सां। सही कीअं अदा हेरा? अड़े रे मूंखे चापलूसी कंदड़ माण्हू खां सख़्तु नफ़रत हूंदी आहे। सिधो सिधो ॿुधाए या चमचाखोरी बंदि कर। अदा हेरा कीअं लॻे? मज़ो आयो? जो मज़ो आयो, हथ न धोगे रोज़ बा आयो हथ गरम। हेॾां पुछ त सही, हीअं हिननि खे पंहिंजी औताक ते खणी था हलूं, ही उते ई सभु कुझु ॿुधाईंदा। सही थो चई, उते ई हली हिननि जी मलम पटी था कयूं, हिते ॿुधाईंदा कोन। वारसा अॻियां करे हिनखे। अदा वरी आयो हो, मिंथू पियो करे। सुणी खे इन खां वधीक ॿियो रिश्तो को मिलंदो ई कोन, पर ही राज़ी कोन थी थिए। ॼणियो तो अथसि, निपायो तो अथसि, तेरे छोरी बञे थी राज़ी आहे त पोइ मूंखे कहिड़ो एतिराज़? बाबा मां राज़ी न आहियां, मूं मथां ज़ोर ज़बरदस्ती न कयो, न त मां ही घर छॾे हली वेंदीसांव। पोइ सॼी ज़िंदगी ॻोल्हींदा रहंदो, पर मां तव्हांखे हथ कोन ईंदीसि। ओ अधी मुंहिंजी भेण, कुझु अकुल कर। माण्हू छा चवंदा? हाँ अदा अकुल तव्हां कयो, मूं मथां ज़ोर न रखो। बाबा मूं त तोखे चवण खां कई तोबा, बाक़ी हाणे माणे वेठी अथई, उनखे चओ त तुंहिंजे मथां ज़ोर न रखे। हिन जो इहो अजायो ज़िद आहे, छा सॼी ज़िंदगी कुंवारी घर में वेठी हूंदी? अम्मा अधु उमर त हुए ई वियारे वियारे गुज़ारे छॾींदा, बाक़ी अधु उमर उहा हुए ई गुज़री वेंदी। वाड़े तारा गोल गप्पा तारा। यार बाबा तो हिन तारे सॼे घर खे निभाग करे छॾियो आहे। तूं त बस कर तारे जा पुट। अपा माठे करे वे, हिनखे केरु चवे न, ही भली सभिनी जे निड़नि ते लत ॾे वे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।